मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बडाणी वेझो गोबरो थाणे जी हद गारी मोरी पिकट ते रोटी कंदड़ ॿिनि पुलिस एहलकारनि खे नामालूम हथियारबंदनि अगवा करे फरार थी विया आहिनि। गोबरो थाणे जी हद में नामालूम हथियारबंदनि पुलिस एहलकार जमादार उमर चाचड़ ऐं पुलिस एहलकार रज़ा मोहम्मद लाशारी खे सरकारी हथियारनि समेत अगवा करे फरार थी विया आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री ॾुआरियुनि पोयां रवानी थी चुकी आहे। हद जी पुलिस जो चवणु आहे त पुलिस एहलकार रोटी करे रहिया हुआ त नामालूम हथियारबंद उन्हनि मथां हमलो करे अगवा करे कचे तरफ़ दरिया पार करे फरार थी विया आहिनि, जंहिंजी बाज़ियाबी लाइ पूरे ज़िले जी पुलिस कचे तरफ़ रवानी थी चुकी आहे। ॿिए पासे पुलिस एहलकार मोहम्मद उमर चाचड़ जे वारसनि जो चवणु आहे त जॾहिं असां जाइ वारदात ते पहुतासीं त पुलिस पके ते बीठी हुई। असां उन्हनि खे चयोसीं त तव्हां कचे तरफ़ पार करे हलो, पर पुलिस असांखे दरिया पार कचे तरफ़ हलण खां जेको आहे कुतो जवाबु ॾेई छॾियो, जंहिं बाद असां पंहिंजी मदद पाण त ॻोठाणा साण करे कचे तरफ़ वञी रहिया आहियूं। अगरि असांखे को जानी नुक़सानु पहुतो त हुनजी ज़िम्मेवार पुलिस आहे। जी।